पुछायो खैर तबियत सही है मां आयो सा हां जी मां तो हिसाब किताब वठी जा टाइम थी वा तो इने जे करे भले भले कयो हिसाब बुधा पेरी दिहाड़ी तो 75 रुपया 75 रुपया दिहाड़ी जी जी सवारी कान हुई बस मजो कोन हो मुझे भला या 75 सेठन जे घर अचे सवारी जो कोन हो मजो आवाज सेठ सफा बिठा थी खाली जो गाडियूं भी स्टॉप ते गण थियो न ऐं बी दिहाड़ी निल थो बी दिहाड़ी निला ऐं उन डी हमरा सां गड ता पेट्रोल ते मोकलियो उन मागे 200 रुपया दिना मोके भत्ते जा बस ऐं बी दिहाड़ी लिखो से ओ भत्ते में 100 लिखा अब भत्ते में 100 लिखने पो मां पंजा बच्चा छा ढक ते काए वने पो ना है सवारी जो मजो छा कयूं बी दिहाड़ी लिखो 85 रुपया छो 85 रुपया छो अब कोन है ना सवारी जो 30 लख जी गाड़ी ते चढ़ियो 85 रुपया जो को ठीक है यो गधा गाडो अब ना है सवारी छा कयो सवारी ना है ना तू मोखे दे चाबी अबा ओ तू चाबी मोखे दे सेठ अब ना है ना सवारी छा कयो मां छा के ला गाड़ी में ओ सेठ बाबा ला ओ सेठ अबा